जय झूलेलाल सभिनीनि खे तव्हांजो स्वागत। हे भरनियूं कंहिं रखियूं आहिनि मम्मी यार हेॾे वापसि खां था स्टार्ट कयूं। जय झूलेलाल तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। वरी पाउडरनि जा दॿा कंहिं रखिया या छॾ पिया हुजनि। जय झूलेलाल सभिनीनि जो स्वागत आहे हिकिड़े नए ब्लॉग में। अॼु मां तव्हांखे वठी थो ॿार रड़ियूं करे छॾो हाणे ॿारनि खे। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी पिक्चर ते वठी हलंदुमि, मतिलबु जूता पाए करे गिटियुनि जे ॿाहिरि हली न अचिजो सभु ॼणा प्लीज़। हाणे मतिलबु मां वेंदुमि ऐं तव्हांखे वीडियो जे थ्रू नज़र ईंदो कि मां किथे थो वञा। हिकिड़ी न्यू सिंधी मूवी बाय द टाइम में वॉचिंग दिस व्लॉग रिलीज़ थी चुकी आहे, जंहिंजो नालो आहे हली पई आहे। इहे असांजा कुझु सिंधी फ्रेंड्स आहिनि जिन जाम महिनत करे हिकिड़ी प्रॉपर सिंधी मूवी ठाती अथऊं ऐं हुनजो अॼु प्रीमियर शो आहे हिकिड़ो प्रॉपर मल्टीप्लेक्स में वॾे स्क्रीन ते। असां पंहिंजे फ्रेंड्स खे ॾिसंदासीं, असां पंहिंजे फ्रेंड्स जो कमु ॾिसंदासीं, त असां जाम एक्साइटेड आहियूं। मां बि आहियां, गॾु ॿिया बि क्रिएटर्स आहिनि जेका सिंधी बॉइज़, दिपेश वलेचा, आसिम सिद्धवानी, सभु ॼणा अचनि था। उहा चांहि पीअण वेंदा आहियूं न त मां लेट कंदो आहियां, पर अॼु सिंधी बॉइज़ लेट कया। मतिलबु तव्हां ॿुधाइजो न कि मां तव्हांखे व्लॉग में ॿुधायो आहे, ईअं पाण में आहियूं। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ऑनेस्टली ॿुधायां त मां फर्स्ट टाइम पंहिंजे लाइफ में आउटफिट में कुझु चेंजिस आणिया आहिनि। फर्स्ट टाइम मां इहो आउटफिट ट्राए थो कयां, त आई एम एक्साइटेड फॉर दैट ऑल्सो। ॾिसो यार, रिव्यू सभिनीनि खे भले उहो छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, कंहिंखे तव्हां चवंदव न कपिड़ा सुठा था लॻनि त हुनखे ख़ुशी थींदी आहे, कुझु बि कयो। ऐं ॾिसूं था केरु चए थो की नथो थिए। अगरि केरु चए थो त मां व्लॉग में इहो पार्ट रखंदुमि, न त उॾाए छॾींदुमि छोकी छा एडिटर बि मां ई आहियां। ठीकु आहे, हलो जल्दी हलूं था। पहिरियों तव्हां आउटफिट ॾिसो। त मां मम्मी खे ॾिनो हाणे ॾेखारण लाइ आउटफिट। ॾिसो कीअं थो लॻे हे सॼो। हाणे वणियूं छो रखी थी हिते यार, घड़ी घड़ी ये प्रेस कपड़ा सब मां सीला सब कुछ। अरे ठीक आहे, आउटफिट ॾिसो मुंहिंजो सिंपल आउटफिट आहे। इहा शर्ट आहे ऐं इहा शर्ट न थोड़ी सी मोटी आहे। हाणे मूंखे एसीअ जे करे थोरो घटि थी गर्मी थिए, ॿाहिरि वञूं न सफ़ा पिसी वेंदुमि। हे आहिनि मुंहिंजी कार्गो पैंट्स। इहे मां जाम रेयर पाईंदो आहियां, हाणे मां स्टार्ट कयो आहे धीरे धीरे पाइणु, छोकी माण्हू चवनि था कि हाणे तव्हांखे कार्गो पाइणु खपे। ऐं सभिनीनि खां मतिलबु अलॻि शइ जेकी मां डिफरेंट शइ कई आहे अॼु जे आउटफिट में, उहे आहिनि मुंहिंजा शूज़। मां बि मोबाइल थोरो हेठि करे ॾेखारींदुमि। तव्हां ॾिसंदव न, इहे ॿई शूज़ अलॻि अलॻि कलर जा आहिनि। हे लेबल अञा लाथी रहिया मां, हे ॾिसो। त इहे शूज़ मां जाम वधीक दिलि सां घुराया हुया। हाल फ़िलहाल मूंखे तव्हां प्लीज़ कमेंट करे ॿुधायो, मिंट वीडियो पॉज़ कयो ऐं ख़ाली ॿुधायो कि कीअं त मतिलबु कीअं थो लॻां। हे हंधि न ॾेखारिजो, हंधि थोरो सीलियल आहे। ॾिसो नालो हूअं ई घर जी लेडीज़ जो ख़राबु थींदो, सील पाउ माणे खे न न, पर मम्मी साफ़ु करे रखियो हुई। हे सभु सामान हाणे मां रेडी थियण महिल सभु बिगाड़ियो आहे, पर ठीकु आहे हाणे हलूं था। मम्मी कीअं थो लॻा, सुठो लॻा थो? मस्त, जबरदस्त। सॼी देर में हिकु डायलॉग ॾिनोमांसि, उहो बि बराबरि चई। ठीकु आहे, चलो थैंक यू। थोरो अंधेरो यार एडजस्ट कजो, पर कपिड़नि जी पहिरीं तारीफ़ कई अथऊं हिननि। बढ़िया एकदम। हिननि चयो कजे मां करे छॾीमांसि। हा, थोरी देरि खां पोइ व्लॉग नथो थिए भाऊ, घुम थो थी न नया कपिड़ा और शू मूं वटि हूंदो। हा त ॻाल्हि ॿुधाए, जूतो अलॻि अलॻि छो मिलंदो? जूतो मां ॿुधायोमान न, उहो अलॻि अलॻि। सॉरी, तारीफ़ कणी। माय बैड। तारीफ़। अरे सॉरी, मस्त 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 मां गुड गुड। अरे छा वॻो पातो न, मूंखां ई वठो अथनि। हाणे घुरायो त अथऊं, होॾे पिक्चर चालू थी वई हूंदी, त मां पियो चवां हितां असां होॾे ई था हलूं, पोइ रोटी था खाइण हलूं। ट्रेलर था ॾिसी वठूं। हलो, असां मल्टीप्लेक्स पहुची विया आहियूं। हिते आवाज़ तो शायद जोत माता जी जोत कराई अथव छा कयो? अच्छा वो, अच्छा सॉरी वो। हाँ सॉरी। ना प्रीमियम शो बताया है। हाँ मेरे को मालूम ही नहीं है कुछ। क्या पिक्चर शूटिंग चालू है क्या? जिंदगी थी वही है सेट असांजी, झूलण साईं महताजी, अच्छियां पैसे ता हाली पईया, किस्मत पंहिंजी हाई पईया। जिंदगी थी वही है सेट असांजी, झूलण साईं महताजी, अच्छियां पैसे ता हाली पईया, किस्मत पंहिंजी हाई पईया। Some Sindhi hip hop. Hey. जन्म जन्म तुंहिंजो प्यार मां पाया, रब खां घुरां थो हिकिड़ी दुआ। हाणे इंटरवल चालू आहे। हे रौनक भी अथव, उल्हासनगर क्रिएटर्स FPG एडमिन, सभिनीनि क्रिएटर्स खे। अरे यार छॾो हे सभु। हे रोशू, उल्हासनगर में जेको बि पोस्टर ठहंदो आहे पहिरियों रोशू वटि न। रोशू उहो छा भाऊ खे छा थियो यार? रोशू उहो अथव, सेंसर बोर्ड अथव उल्हासनगर जी ग्राफिक डिज़ाइनिंग में। कॉन्टेक्ट ॾियणो पवंदो न, छा आहे? हाँ मिल गया ना, इनसाइड ही मिल गया। अच्छा एडिटिंग में विझंदासीं। प्रेम भाऊ फोन ते था ॻाल्हायो?
खाली कंफर्म भी हो गया ॿियो कुझु सेंसर में फोन आई किथां फोन आई आहे सेंसर में अच्छा बिज़ी त न आहियो न ना बिज़ी ना ठीकु आहे पोइ ॻाल्हायूं कीअं हो मज़े में मस्त कीअं थी लॻे पिक्चर जबरदस्त तव्हांजो केरु आहे माइट पिक्चर में केरु डायरेक्टर दिवेश तव्हां दिवेश अरे वाह ॾिसो असांखे ख़बर बि न हुई दिवेश जा मम्मी पप्पा आहिनि जाम सुठी पिक्चर ठाही अथई यार जाम सुठी थैंक यू तव्हां घणे टाइम खां थो करे इहो मतिलबु ख़ाली हिन पिक्चर ते कमु 10 महीना 10 महीना थिया क्या बात है शॉर्ट्स में नज़र ई थो अचे की जाम वधीक महिनत थियल आहे और ॾिसो असांजी गिदामड़ी भाभी बबी हरिओम पैसा छा मिला थियनि चढ़ा थी आहिनि छोड़ा फ्लैट 10 करोड़ बाबा घिटी अची वञे मुंहिंजी दिपेश पंहिंजी प्रमोशन करना रियल एस्टेट जी तुंहिंजी गिट 1.5 लख में मिलंदे घर सुधा फर्नीचर सुधो मुंहिंजी घिटी नथी चवां प्रवीण भाउ तव्हांखे कीअं लॻी पिक्चर बहुत जबरदस्त आहे फुल माना ईअं लॻे थो महिनत मजबूत कई अथऊं महिनत लॻे थो बस जाम ज़बरदस्त महिनत जाम ज़बरदस्त भाऊ माना असांखे वीडियो पाण महिनत करणी हुन में ख़बर पवंदी आहे केतिरी लॻे इहे त भाऊ पिक्चर आहे माना सेम ई आहे सम्झो ख़ाली 850 करोड़ अहिड़ी वीडियो ठाहींदासीं न पोइ हिकु पिक्चर बरोबर देवेश जे पप्पा खे जोक वणे थो मतिलबु भाऊ देवेश ताईं पहुचाइजो ॻाल्हि ख़ाली ज़रूरु ज़रूरु तू त जाम ॼणनि जा अटा खाधो अथई तूं अटा बेसण सभिनी जा चोरी करे करे हेॾिया जोमासन त कोटियूं खाड़े वञो छा असां दिवेश जे पप्पा अटो खाधो आहे जंहिंखे न ख़बर आहे पप्पू चकी वारो अथव 5 नंबर का भाऊ बराबरि अथव हिन पैसा अलॻि लॻंदा अथव भाऊ विशेष टिकट पैसनि ते मिली अथसि फ्री में मिली अथसि विशेष त तव्हांखे टिकट पैसनि ते मिली आहे भाऊ अॼु ते पैसा भरिया आहियो हा भाऊ प्रोड्यूसर पैसा भरे असां असीम भाऊ बि आयो आहे इंटरवल में आयो आहे थोरो जल्दी आयो भाऊ अॼु थोरो भैया देवेश जो नालो खणी दिवेश जानकी बनारस थी घुमे वो जानकी अच्छा ही तो शर्म ना वो मां यो फोटो भेजा तो इंस्टाग्राम पे कोलैबोरेशन एक्सेप्ट मूवी त ख़तम थी चुकी आहे असांखे जाम वणी मूवी हाणे जस्ट ताणू वॾाईंदे वॾाईंदे हेठि आया आहियूं त असां सां गॾु मूवी जो लीड एक्टर कपिल भाऊ लव्ड योर वर्क भाई लव्ड सिर्फ़ु मां न सभिनीनि जेका बि ठहिनि हेॾे पासे छा थो थिए वाह कीअं लॻे तोखे अरे मतलब बहुत सी आनंद देवेश ऐं हुननि जी टीम जाम सुठो कमु कयो आहे कपिल भाई सिमरन भावना मतलब मज़ो अची वियो फिल्म ॾिसी करे जेको हिननि चयो भाई फिल्म में तव्हां रोलर कोस्टर जी राइड इंजॉय कंदा उहो लिटरली इंजॉय कई सच में जाम ज़बरदस्त सागर खे कीअं लॻी सागर भाउ फुल धतिंग हुई हिन में धतिंग। ऐं इहा फाइनली चई सघिबो हाणे सिंधी फिल्म आई आहे काई हा। चवंदा न अरे फिल्म ऐं एक्चुअली उहा सिंधी फिल्म जेकी असां ॾिसण था चाहियूं मतिलबु छॾो हिन खां वधीक असां हिन में न ॻाल्हाए सघंदासीं बसि माण्हुनि खे वधीक न ॿुधाईंदासीं माण्हुनि खे चवंदासीं तव्हां बि अचो ऐं इहा फिल्म ॾिसो ऐं तव्हांखे ॾाढो मज़ो अचणो आहे हिकिड़ो दोस्त जेको हिकिड़ो वन ऑफ द बिगेस्ट रीज़न हो की मूंखे मूवी ॾिसणी उहो असांजो कृषु शर्मा मतिलबु जेकी लय हिन कराई आहे न मतिलबु आइकॉनिक सिंधी एक्टर्स में हिन नालो लिखी छॾियो हाणे जल्दी में ऐं ॿियो छा चयो चवण लाइ जेको हा ऐं जाम सुठी एक्टिंग हा जाम सुठी एक्टिंग कई ऐं मतिलबु जाम कॉस्टली एक्टर बि पियो ॿियो छा न मतिलबु सेट ते सैंडविचूं जाम घुराईंदो तोखे कीअं लॻे ऑडियंस जो रिएक्शन ॾिसी करे साम्हूं ऑडियंस मुंहिंजे सीन ते त लाफ पई ॾे ऐं जेको रिएक्शन्स पिया अचनि की रोमांस ते सॉन्ग ते जीअं मुंहिंजो यार दिलदार सुहिणा उहो जेको सॉन्ग आहे उहो एतिरो फेमस थी वियो आहे त माण्हुनि जा जेके रिएक्शन्स पिया अचनि मतिलबु जाम मतिलबु ख़ुशी बि थिए की हाणे रिवॉल्यूशन ईंदो सिंधी इंडस्ट्री में हिन जो सीन अचे पियो त असां मथां जो असां रणियूं पिया कयूं 2 दफ़ा माण्हू बि आया कढाइण लाइ पर असां चयो तुंहिंजो नालो पास ॾेखारियो तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो की मूवी ॾिसी भाऊ इहो ब्लॉग जे एंड में न मां सॼो मुंहिंजो रिव्यू रिकॉर्ड करणो आहे अच्छा तो ख़ाली स्किप कयो ख़बर पइजी वेंदो मुंहिंजे कयो डायरेक्टर साहिब बि आहिनि जुड़े दिवेश भाई लव्ड एब्सोल्युटली लव्ड ऐं मूंखे जल्दी ॿुधायो कहिड़े कहिड़े सिटी में लॻण वारी आहे मूवी हाणे असां लॻभॻि हर सिटी में वञणा आहियूं जिते जिते सिंधीज़ आहिनि जीअं असांजो रायपुर जयपुर
जयपुर ऐं अजमेर हिननि सभिनीनि जॻह ते असांखे बुकिंग्स अची चुकियूं आहिनि मुंबई में बि लॻण वारी आहिनि ऑलमोस्ट एवरीवर अॼु त प्रीमियर हुयो ऑफिशियल रिलीज़ 2 ॾींहंनि खां पोइ आहे त जल्दी वापसि मम्मी पापा सां अची मूंखे ॾिसणी आहे ऐं मूंखे ॿिन्हिनि जा रिएक्शन ॾिसणा आहिनि तव्हांखे कीअं लॻी तव्हांखे कीअं जाम मस्त मतिलबु ईअं सम्झो भई कुझु ईअं गड़बड़ हुजे मां व्लॉग बंदि करे छॾियां पर जाम वणियो जाम ये असांजे लाइ जाम वॾी रिस्क हुई की निखिल भाई अचनि ऐं उहे impress न थी वञनि Critic review अची वियो न न न बिल्कुलु न मस्ती थो कयां धीरज बि हुयो मूवी में धीरज खे तव्हां ॿियनि बि जाम जॻहनि ते वीडियोस ते ॾिठो हूंदो पर जाम मज़ो आयो जाम ले अची थैंक यू हिन जे लाइ ताड़ियूं थी वञनि जोरदार कुझु चओ पिया तव्हां थैंक यू सिंधी क्रिएटर्स जेके बि जीअं निखिल थी विया पंहिंजा सागर भाई कुनाल भाई दिपेश सभु ॼणा जेके आया आहिनि हिते उन्हनि खे सभिनि खे थैंक यू सो मच तव्हां सभिनि पिलर्स आहियो जेके एक्चुअली सपोर्ट था कयूं तव्हां शुरू कई असां हितां खां कैरी ऑन था कयूं बस ॿियो कोई सॼो क्रेडिट एक्चुअली स्टार्ट तव्हां कयो आहे असां हुनखे जस्ट हुनजो मलाई था खाऊं न बिल्कुलु मलाई खाइण एॾी ॾुखी न मतिलबु मां त विर्त रखां दत्तिंग त करणी आहे हेलो गाइस दिस इज माना कुर्सी आवाज़ जो मतां केरु कमेंट में लिखे भाई निखिल के पटाटा बादी थिया आहिनि कुझु बि मुंहिंजो पेट एकदम सही आहे कुर्सी आवाज़ जो त दिस इज़ डे 2 कल्ह राति जो मूवी खां पोइ असां सभई दोस्त थोरो सो खाइण पीअण हली वियासीं लेट थी वियो त जेको रिव्यू वारो पार्ट आहे ऑनेस्ट रिव्यू वारो पार्ट उहो मां नेक्स्ट डे जो शूट कयां त मां सभिनीनि खे पहिरियों ॿुधाए छॾियां रिव्यू ते वञण खां पहिरियों ऑडियंस न सोशल मीडिया ते जाम स्मार्ट थी वई आहे ऐं ऑडियंस जेकी रील्स ॾिसंदी आहे यूट्यूब ॾिसंदी आहे कुझु बि ॾिसंदी आहे त हुननि खे अॼु सम्झ में ईंदो आहे कि अगरि कहिड़ो बि इन्फ्लुएंसर कहिड़े बि प्रोडक्ट लाइ कहिड़ी बि शइ लाइ ॻाल्हाए थो सुठो थो ॻाल्हाए त मतिलबु हुनखे हुन शइ जा पैसा मिलिया आहिनि पर इहा मूवी हली पई आहे मूवी जे लाइ जेको बि माणे ॻाल्हाईंदुमि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां इहो कंप्लीटली अनपेड रिव्यू आहे कुझु बि हिन में मतिलबु असांजी मॉनिटरी लेन देन कुझु बि न थी आहे सिर्फ़ु प्रीमियर जो इनवाइट आयो उहो हर जॻह ते इन्फ्लुएंसर्स खे घुराईंदा आहिनि कि तव्हां अची मूवी ॾिसो फर्स्ट टाइम रिलीज़ थियण खां पहिरियों हुनजे अलावा कुझु बि न थियो आहे त असां शुरू था कयूं हाणे वाई यू शुड वॉच हली पई आहे सभिनीनि खां पहिरियों रीज़न इहो आहे कि अगरि तव्हांखे सिंधी हुजण ते प्राउड फील थींदो आहे त तव्हांखे हीअ मूवी बिल्कुलु ॾिसणु खपे छोकी हिन मूवी खां जेको तव्हांजो कंद आहे उहो अञा मथे थी वेंदो ऐं तव्हांखे लॻंदो यार असांजे कम्युनिटी जे ॿारनि हेतिरी ब्यूटीफुल मूवी ठाही आहे ऐं ऑनेस्टली स्पीकिंग इहो मेजरली ॿारनि जो ई कमु आहे जेका प्रोड्यूसर साहिब आहिनि उहे ऑब्वियसली वॾा आहिनि एज में पर जेकी हिन जी राइटिंग हिन जी डायरेक्शन हिन जो एडिटिंग स्क्रीन प्ले सभु कुझु मतिलबु सम्झो यंगस्टर्स कयो आहे त तव्हांखे जाम प्राउड फील थींदो आहे सभिनीनि खे लॻंदो आहे कि अगरि मां थिएटर में वञण जा पैसा ॾियां थो त मां बॉलीवुड मूवी छो न ॾिसां ऐं मां साउथ जी काई हिकदमि वॾी मूवी छो न ॾिसां जंहिंमें भई सिनेमेटोग्राफी एकदमि चङी तरह हुजे ऐं साउंड हुजे गेस वॉट इहे सभु शयूं तव्हांखे सिंधी मूवी में मिलंदव हाणे हाई टाइम आहे कि असांखे सिंधी मूवीज़ खे अंडर एस्टिमेट करणु बंदि करणु खपे सिनेमेटोग्राफी डायलॉग्स लोकेशंस बैकग्राउंड म्यूज़िक टाइटल सॉन्ग स्टोरी ॿुधाइण जो तरीक़ो एवरीथिंग वॉज सो प्रॉपर एवरीथिंग वॉज सो अमेज़िंग कुझु एक्टर्स आहिनि जिनखे मां स्पेशली हुननि खे एक्नॉलेज करणु चाहींदो आहियां सभिनीनि खां पहिरियों मुंहिंजो भाउ कृष्यू शर्मा हिनखे तव्हां रील्स में ॾिठो हूंदो आहे जानकी भाभी गॾे आ पुट करे इहो वीडियो एंड कंदो आहे पंहिंजी हिनखे ॾिसी करे असांखे हेतिरो प्राउड फील थियो कि असांजो पंहिंजो दोस्त असां हेॾे वॾे स्क्रीन ते ॾिसूं था जेकी बि असांजी एक्सपेक्टेशन हुई रील्स त कृष्यू जाम सुठी ठाहींदो आहे पर रील में एक्ट करणु ऐं मूवी में एक्ट करणु जाम डिफरेंस हूंदो आहे ॿिन्हिनि जो डिफरेंस हूंदो आहे उहो कृष्यू उहो डिफरेंस सम्झो ऐं हुन शइ ते बराबरि डिलीवर कयईं हिकदमि त कृष्यू लव यू भाऊ कृष्यू शर्मा खां पोइ असां अॻियां था हलूं हिकु जेका सीनियर एक्टर्स हुया जिन मंत्री जो हिननि रोल कयो हिननि बि हेतिरो सुठो रोल हिननि जाम सारनि सिंधी प्लेस में बि कमु कयो आहे त असां जॾहिं बि मिलंदा आहियूं असां त बसि हिननि खां आशीर्वाद वठंदा आहियूं हिननि जी एक्टिंग जाम सुठी आहे ऐं मतिलबु मूंखे लॻे पियो कि अगरि हे बॉलीवुड में बि वेंदा त पोइ हिकदमि छाइजी वेंदा अॻियां हलूं था एक्टर मोहित शर्मा जी तरफ़ मोहित शर्मा जेको हुयो मूवी जे कहिड़े पार्ट में हुनखे हिकिड़ो नंढो सो साइकोपैथ प्ले करणो हुयो कि मतिलबु सटकियल आहे हुनजो थोरो दिमाग़ गुस्से में आहे उहो ऐं ट्रेलर तव्हां ॾिठो आहे त तव्हांखे ख़बर पई हुनजा जाम सारा पैसा गुम थी विया आहिनि जेको हुनजो स्क्रीन प्रेज़ेंस हुयो जेको हुनखे एग्रेसिव शइ ॾेखारणी आहे हुनखे टेंशन ॾेखारिणो आहे ऐं हुनखां पोइ हुनखे इहो ॾेखारिणो आहे कि कहिड़ो माण्हू अगरि हुनखे परेशान थो करे उहो हितां बि थो डील करे हितां बि थो डील करे पोइ उहो पंहिंजी प्रॉब्लम सॉल्व करण लाइ छा थो करे कीअं त हुनजी स्क्रीन प्रेज़ेंस मूंखे जाम वणी मोहित शर्मा भी अगरि न हुजे हा हिन कैरेक्टर में त शायदि सां मतिलबु जेके तरीक़े जी मूवी ठही आहे थोरी सी मतिलबु ओके थी वञे हा पर न मोहित आयो त मूवी जी लेवल डेफिनेटली वधी मोहित यू डिड एन अमेज़िंग जॉब अगरि इफ यू आर वॉचिंग दिस
ऐं हिननि सां मिलियासीं असां हे पिक्चर में एग्रेसिव अथव साम्हूं जाम प्यारा अथव एकदमि जाम प्यार सां मिलिया हिन खां पोइ असांजो सिंधी सुपरस्टार नील गोकलानी हिननि जे लाइ न मां हिकिड़ो नालो रखियो कल्ह थिएटर में ई भाऊ हे अथव हिन पिक्चर जो रजनीकांत नील गोकलानी हेतिरो एस्टेब्लिश्ड स्टार आहे त हुनजो रोल ईअं हुजणु खपे कि यार मतिलबु इहे शइ असां ॾिसण आयासीं असांखे इहा शइ मिली वई आई थिंक अगरि मां वापसि जॾहिं बि ॾिसंदुमि मूवी वन ऑफ द बिगेस्ट रीज़न वुड बी नील गोकलानी की हुननि जे करे मां वीडियो ॾिसंदो हिननि सां बि असां मिलियासीं असां मस्ती कई थोरी बसि अॻियां था हलूं नील भाई लव यू नेक्स्ट मां ॻाल्हाईंदुमि असांजे मूवी जे लीड जे बारे में कपिल मनकानी ॾिसो लीड कैरेक्टर सभिनी खे लॻंदो आहे लीड आहे हिन जा त मज़ा आहिनि लीड आहे हिनखे त सॼी पिक्चर हिन जे मथां फोकस आहे पर तव्हांखे मां ॿुधाए छॾियां कि लीड हुजणु जाम वॾी रिस्पॉन्सिबिलिटी जो कमु आहे कपिल जो जेको कैरेक्टर हुयो कपिल जे कैरेक्टर खे थ्रू आउट द मूवी जाम सारा इमोशन्स डिपिक्ट करणा हुया सभिनीनि खां पहिरियों हुनखे थोरो सो पंहिंजे लाइफ मां परेशान हुन खां पोइ हैप्पी हुन खां पोइ टेंस्ड हुन खां पोइ हू प्यार में बि आहे इहे सभु प्लेसिस ते हिन हेतिरो ब्यूटिफुली सभु कुझु डेपिक्ट कयो अथई ऐं जीअं ई उहो ॻाल्हाए पियो उहो फीलिंग असां ताईं पहुचे बि ऐं इहो ई कमु हूंदो आहे एक्टर जो कि होतिरे कन्विक्शन सां उहो डायलॉग चए होतिरे फील सां उहो डायलॉग चए कि लॻे कि हा यार हे सची में मुश्किल में आहे ऐं वन लास्ट बट नॉट द लीस्ट अगरि असां हिननि खे मिस कंदासीं त गड़बड़ थी वेंदी असांजे पिक्चर जा डायरेक्टर दिवेश नैनानी तो असां लॻभॻि लास्ट 5-6 महीननि खां ॿुधाईं था कि भई पिक्चर चालू आहे पर असांखे मतिलबु हे न ख़बर हुई कि दिवेश एॾो रूम में बंदि करे एतिरो सभु कुझु थो करे ऐं हिन टाइप जी मूवीज़ आहिनि जेके असां पंहिंजे ॿारनि खे ॾेखारींदासीं कि यार ॾिसो हे असांजे दोस्तनि इहे ठातिया पिक्चर ॾिसो हे असांजो दोस्त आहे कृषि ॾिसो असांजो दोस्त दिवेश हिन सॼी डायरेक्टर आहे हिन सॼो डायरेक्ट कयो आहे हालांकि मां चयो त हुयो कि लास्ट बट नॉट द लीस्ट पर 2 माण्हू आहिनि जेका मिस आउट थी विया आहिनि हिकिड़ो जाम ब्यूटीफुल गानो आहे हिन मूवी में मुंहिंजा यार सुहिणा त हिन म्यूज़िक जा जेका निर्माता आहिनि उहे आहिनि मोहित बुधवानी ऐं करण खेमानी हिननि ॿिन्हिनि हेतिरो ब्यूटीफुल सॉन्ग ठातो अथऊं हेतिरी ब्यूटीफुल मतिलबु हुनजे पोयां जेकी म्यूज़िकल मेलोडी हले थी हेॾो ब्यूटीफुल ठहियल आहे ऐं हुन सॉन्ग जी प्लेसमेंट की जंहिं महिल मूवी में कंहिं महिल थो अचे सॉन्ग उहो बि हेतिरो ब्यूटीफुल आहे ऐं सॉन्ग ॿियनि जॻहियुनि ते बि यूज़ थियल आहे त मां तव्हांखे ॿुधायांव कि इहो जेको गानो आहे न इहो हाणे ठही वेंदो सिंधीज़ जो आशिकी वारो सॉन्ग एक्चुअली थी वियो आहे पर अञा ऑफिशियल रिलीज़ थिए मां रिलीज़ खां पहिरियों वीडियो शूट कयां त ऑफिशियल रिलीज़ थिए सभु कुझु थिए तेसि ताईं सभु कुझु हिकदमि माण्हुनि जे दिलि में वेही रहंदो गानो त करण खेमानी ऐं मोहित बुधवानी थैंक यू सो मच फॉर सच अ ब्यूटीफुल ट्रैक त इहो हुयो मुंहिंजो मूवी एक्सपीरियंस वरी कुर्सी आवाज़ जो हे सूतलियूं छो था रखो विच में खेॾण दिलि थी थिए इहो मुंहिंजो मूवी एक्सपीरियंस हुयो मूंखे लॻे पियो कि मां तव्हांखे दिलि सां ॿुधायां कि मूंखे छा वणियो ऐं कहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेकी मां चाहियां थो कि तव्हां वञी नोटिस कयो त प्लीज़ हली पई आहे रिलीज़ थी अथव अञा ताईं मूंखे सिटीज़ जो नालो न आयो आहे किथे लॻण वारी आहे पर उल्हासनगर में 7 जून अशोक अनिल मल्टीप्लेक्स में लॻी चुकी आहे प्लीज़ वञी करे पंहिंजे फैमिली सां हिन ई वीक ॾिसो रीजनल मूवी आहे हाणे अचण वारे टाइम में बॉलीवुड मूवीज़ बि अचणियूं आहिनि त पोइ जल्दी खां जल्दी हिन खां पहिरियों त की चांस मिस आउट थी वञे तव्हां प्लीज़ वञी करे पंहिंजे फैमिली सां गॾु इहा मूवी ॾिसजो ऐं सभिनीनि खे प्लीज़ टैग कजो इंस्टाग्राम ते सभु ॼणा आहियो मूंखे ख़बर आहे फालतू जी रीलूं ॾिसंदा आहियो हिक ॿिए खे दोस्तनि खे मोकिलींदा आहियो गाड़ियूं कंदा आहियो मस्ती थो कयां सभु ॼणा आहिनि इंस्टाग्राम ते प्लीज़ वञिजो जेका एक्टर्स आहिनि मां कोशिशि थो कयां कि मां डिस्क्रिप्शन में हुननि जी इंस्टाग्राम ID लिंक्स मतिलबु जिन मूंखे ख़बर आहे मां विझी छॾियां तव्हां प्लीज़ हुननि खे टैग कजो ऐं हुननि खे ॿुधाइजो कि सेठ तव्हांजी महिनत सफल वई आहे ऐं तव्हांजी शइ असांखे जाम वणी आहे तेसि ताईं जय झूलेलाल चैनल खे सब्सक्राइब कजो ईअं ई न्यू सिंधी वीडियोज़ ऐं ब्लॉग्स ईंदा रहंदा मूंखे बि इंस्टाग्राम ते फॉलो कजो माना मूंखे बि कजो मां बि पंहिंजी ID विझांव थो ठीकु आहे बाय गुड नाइट जय झूलेलाल अरे हिकु मिनट हिकिड़ी शइ त विसरी वियासीं पंहिंजी त ॼण हली पई आहे पंहिंजी त ॼण हली पई आहे पंहिंजी त ॼण हली पई आहे किस्मत खुली पई आहे पंहिंजी त ॼण